हालाणी लॻ ॻोठ ग़ुलाम क़ादिर ख़ासकेली मां 4 महीना अॻु अगवा थियल लेडी हेल्थ वर्कर वकीला ख़ासकेली वापसि त न थी। जवाबदार नारी जे वाट्सन खे केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾियण ख़िलाफ़ नारी जे वाट्सन अब्बास अली ख़ासकेली कुतुबुद्दीन शेर मोहम्मद रज़ा मोहम्मद अरबेलो ख़ासकेली ॿियनि जो एहतजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो दाहींदे चयो त असांजी छोकिरी वकीला ख़ासकेली ऐं वल्द ग़ुलाम हैदर ख़ासकेली खे 4 महीना अॻु जेका लेडी हेल्थ वर्कर बहलाणी अस्पताल वञी रही हुई त सूफ़न ख़ासकेली अनवर पठान ऐं अशरफ ख़ासकेली हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया हुआ। अहिड़े वाक़े जे केस हद जे थाणे ते दाख़िल करायो। हुननि चयो त केस दाख़िल थियण खां पोइ अगवा कंदड़नि जा माइट अलीगुल ख़ासकेली हाकिम वरियाम अली डिनो ख़ासकेली ऐं ॿिया केस तां हथ खणण लाइ असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो आहे त अगवा कंदड़नि ऐं धमकियूं ॾींदड़नि खे गिरफ़्तार करे असांजी नारी वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। जो बेजान टूटी कंदे आ तो पांजो अगवा कर विया आहिनि अशरफा पांजो सुफाना अनवरा पठाणा अली गुला ये अगवा कर विया आहिनि पंहिंजा असांखे मोटी मिले भेण वञी असांजी छोकिरी अगवा थी आहे तो छोकिरी वई बेलाणी उहा जेको आहे तो छोकिरा 4-5 ॼणा माण्हू हुया अगवा करे विया आहिनि सुफाना अनवरा पठू आहे ऐं जेको आहे न इहो असां इंसाफ़ कयो वञे छोकिरी असांखे मोटाइजनि ख़ुदा जे वास्ते असांजी छोकिरी मोटाइजनि असां ज़ुल्म पिया था करनि हिते अचनि था बंदूकियूं कुहाड़ियूं खयूं था अचनि डेली असां सां विढ़नि था छोकिरी बि असांजी खणी आहिनि असां इंसाफ़ थियो वञे असांजी भेण खई आहे सुफ़न ख़ासकेली हिननि माण्हुनि खई आहे हींअर बि जहिड़े फॾे जी ॻाल्हि थियनि का मोटाणी ॻाल्हि कान्हे का न असांखे का शइ बि न खपे असां हिते ॻोठ मिलनि था हुन जा जेके माण्हू आहिनि साथी चुटल आहिनि परे परे जा माण्हू जेके अचनि था विढ़नि था जहिड़ो था कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।